बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड, जी तो तव्हां ॾिसी रहिया असांजो चैनल इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। तो फ्रेंड, अॼु जो मौज़ू आहे असांजो वताए फ़क़ीर जो। निमाज़ लाइ वॾेरे जहिड़ो बंदोबस्तु हुजे हा। वताए जे भरिसां हिकिड़ो हमराह लुर लॻो पियो वियो। वताए डोड़े वञी झलियसि, पुछियांसि, अदा कर त ख़बर ख़ैर त आहे? हीअं टापनि में अची पियो आहीं। उन चयो त ॻोठ जे वॾेरे जो हुकुम आहे त जेको निमाज़ न पढ़े उन खे ॿधी मूं वटि वठी अचो त कुतनि जी बछ करायांसि। सुबुह वारी निमाज़ मूं पढ़ी कान। ॿुधमि त वॾेरे जा माण्हू रसा खयों मुंहिंजे ॿधण लाइ पिया अचनि। सो हाण भॻो पियो वञां त जीअं हुननि खे हथ न अचां, न त वॾेरो पुठीअ ते मोचड़ा हणाए खल लाहे छॾींदो। उहो ॿुधी वताए मुंहुं मथे करे चयो, वाह तुंहिंजा रंग, आम ख़ल्क़ खां निमाज़ जी पाबंदी वॾेरे मार्फत पियो कराईं। बसि वधीक छा चवां, पंहिंजी पाण ॼाण।